उडेरलाल मां ख़बर ईंदा हलो तो उडेरलाल विलेज पुलिस जी दबन कार्रवाई रिक्शा ऐं कारूं फुरू कंदड़ गैंग गिरफ्तार। उडेरलाल विलेज थाने जे हद ॻोठ शेर मोहम्मद ठोड़ा स्टाफ ते गुज़िरियल 20 ॾींहं अॻु ॼामशोरे मां चिंची रिक्शा किराए ते कराए आया त ठोड़ा मां दवा वठी था अचूं। बाद में ठोड़ा लॻ हिकु घर वटि रिक्शा खे बीहारे चांहि प्यारी, जंहिं बाद रिक्शा ड्राइवर खे बेहोश करे ठोड़ा लॻ स्टाफ ते छॾे रिक्शा काए फरार थी विया हुआ, जंहिंजी जांच हलंदड़ हुई। जंहिंजे नतीजे में रिक्शा ऐं कार फुर कंदड़ गुरु खे उडेरलाल पुलिस खुफिया इतलाह ते छापो हणी जवाबदार मोहम्मद अनवर चौहान राजपूत साणिस वारदातुनि में शामिल मिसमात नजमा ज़ाल अनवर ऐं सोनिया धी अनवर चौहान राजपूत के गिरफ्तार करे वटांस रिक्शो बरामद करे मथन केस दाख़िल करे जवाबदारनि खे कोर्ट में पेश करे वधीक रिमांड हासिल कयो। असांजो तमाम हैदराबाद कासमाबाद वारनि लाइ ख़ुशख़बरी, सुमरो वॉलपेपर हैदराबाद कासमाबाद में दुकान खुली वियो आहे ऐं राब्ते लाइ रांझन अली सुमरो साहब आहे, उनजो हेठी लिंक ते नंबर इन लाइ तव्हां ज़रूरु राब्तो कंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।